क़ौमी असेंबली में 7 तरमीमी ऑर्डिनेंसेस के मुद्दे में 120 ॾींहनि के वाक़ जो ठहराव मंजूर। ठहराव पेश करण खिलाफ मुखालिफ धुर के मेंबरनि की मुखालिफत। ऐवान में गोड़ वधायल मुद्दे वारे तरमीमी ऑर्डिनेंसेस में पाकिस्तान नेशनल शिपिंग कारपोरेशन तरमीमी बिल ऐं पाकिस्तान ब्रॉडकास्टिंग कारपोरेशन निजकारी कमीशन तरमीमी ऑर्डिनेंस पोस्टल सर्विस मैनेजमेंट बोर्ड ऐं ॿिया ऑर्डिनेंसेस शामिल। अपोजिशन पारां ऐवान की कार्रवाई के गैर कानूनी करार ॾेई छॾियो। उमर अयूब चयो आहे त हू ऑर्डिनेंस के मुद्दे में वाद वारे ठहराव के रद्द कनि था। ऐवान में गज़ा में फ़लस्तीनी ते ज़ुल्म खिलाफ ठहराव बि मंजूर कयो वियो। अपोजिशन से मुतफ़िक़ आहियां। हुकूमतूं ऑर्डिनेंस ते नाहिनि हलंदियूं। पीपी अॻवान खुर्शीद अहमद शाह क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे चयो आहे त हीउ ऐवान कानून साज़ीअ लाइ आहे। ॾिठो वञे त गुज़िरियल 3 दौरनि मंझां सदारती ऑर्डिनेंसेस कहिड़े दौर में सभ खां वधीक पेश थिया। सदर आसिफ अली ज़रदारी की गॾी ख़ुदाबख़्श भुट्टो अहमद शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी। सदर आसिफ अली ज़रदारी ख़ुसूसी हेलीकॉप्टर ज़रिए गॾी ख़ुदाबख़्श भुट्टो पहुतो। सदर क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, बेगम नुसरत भुट्टो ऐं ॿियनि जी मज़ारनि ते हाज़िरी भरे गुल रखी फातिह ख़्वाही कई। आसिफ अली ज़रदारी मुल्क की तरक्की, खुशहाली, कामयाबी लाइ दुआ घुरी। सदर की आमद के मौके ते सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम किया विया। गॾी ख़ुदाबख़्श भुट्टो बाद सदर आसिफ अली ज़रदारी नवाबशाह पहुची वियो। बालूजा कुबा में पंहिंजे वालिद ऐं वालिदा जी आख़िरी आरामगाह ते हाज़िरी भरींदो। अॾे में वेठल कुछ शरपसंद माण्हुनि अॼु IMF जी इमारत ॾाढो एहतिजाज कयो। एहतिजाज जो मक़सदु हो त पाकिस्तान के कर्ज़ न मिले। सुलसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असां त अपोजिशन में बि मीसाक़े मईशत जी ॻाल्हि कई हुई ऐं अॼु बि करियूं था। IMF खे चयो पियो वञे त पाकिस्तान खे इमदाद न ॾियो। तव्हांजो कहिड़ी ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ आहे? छा महांगाई न घटिजणु घुरिजे? IMF जे वफ़द सां आख़िरी ॻाल्हियूं जारी आहिनि। जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून की मंशियात खिलाफ ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी तहत कार्रवाई की हिदायत। हर क़िस्म के मंशियात खिलाफ ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी तहत कम करणो पवंदो। एक्साइज खातो सरकार की हिदायतुनि ऐं हदफ़ मूजिब टैक्सेस की उगाड़ी यकीनी बणाए। हदफ़ हासिल करण लाइ हर अमलदार की कारकर्दगी ॾेखारणी पवंदी। सूबाई वज़ीर शर्जील मेमून जूं एक्साइज खाते के इजलास में अमलदारनि खे हिदायतूं। शहदादकोट भरिसां ॻोठ चखी पुल में कान्हे इल्ज़ामनि हेठि नौजवान क़त्ल, नारी ज़ख़्मी थी पई। जवाबदार लोहा ख़ान माची फायरिंग करे मोहम्मद उमर माची ऐं अक्सा माची खे ज़ख़्मी करे छॾियो। इतला ते लेविस पुलिस पहुची ज़ख़्मी खे खणाए अस्पताल पहुचायो। ज़ख़्मी नौजवान अस्पताल में दम ॾेई छॾियो। नारी इलाज हेठि। मांझन परसां सोलंगी स्टॉप वटि फिरकी रिक्शा ऐं ट्रक विच में ज़ोरदार टक्कर। औरत समेत ॿ फोत 5 ज़ख़्मी। फौतियुनि जे अख़्तियार बानू शकील सोलंगी तौरु सुञाणप। फिरकी रिक्शा में सवार मांझन खां सोलंगी ॻोठ बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा वठण विया। वापसि ईंदे हादसे जो शिकार थी विया।